अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं यहाँ अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं दादूअ खां इरफान अली बुरड़ो जी। दादू शहर जे दड़ो रोड जे रहवासी पोरियत जियंद ख़ान जमाली पंहिंजे ॿिनि मासूम नियाणियुनि सां गॾिजी दादू प्रेस क्लब अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दायो आहे त संदसि वालिद मोहम्मद सिद्दीक़ जमाली जंहिं 5 शादियूं कयूं आहिनि, हिन चयो त संदसि वालिद अरबपति आहे। वेगन भाइरनि हुसैन जमाली ऐं ॿिया मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पोरियत जो वधीक चवणु हो त मज़दूरी करे पंहिंजी 4 मासूम ॿारनि जो पेट पालींदो आहियां ऐं घरवारी बीमार आहे, उन जो बि इलाज नथो कराए सघां। वालिद ऐं वेगा भाइर मूंखे मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। पोरियत जियंद जमाली चिता उॾींदे चयो त जेकॾहिं वालिद मिल्कियत मां हिसो न ॾिनो त पंहिंजे मासूम ॿारनि समेत ट्रेन हेठां ॾेई ख़ुदकुशी करे छॾींदसि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।